ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा सिमरता मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों चईंदा आहिनि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा हिन शरीर में वेठी आहियां। मुंहिंजो बाप परमपिता परमात्मा आहे न। मुंहिंजो बाप ॾाढी परे रहण वारो आहे, दूर ॾाढी परे खां बाबा हाणे हिन दुनिया में आयो। पाण भी हुन ही देश जा रहण वारा आहिनि। निराकार आत्मा निराकारी दुनिया जी रहण वारी आहे। हाणे हिन मनुष्य तन में आई आहे हिन सृष्टि ते पाठ वॼाइण। दूर जा रहण वारा मुसाफ़िर आहियूं न। जे मुसाफ़िर खे सभी मनुष्य मात्र अथवा जीवात्मा ही यादि कनि। पंहिंजे घर के सभु यादि कंदा आहिनि न। वास्तव में तव्हां सभी आत्मा आहियो। जन्म मरण जे चक्कर में ईंदियूं आहिनि। जीअं बाबा पाण जीअं जन्म मरण में न ईंदो आहे, उहो परम धाम मां हिन सृष्टि ते ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। तव्हां बि परम धाम मां ई आया आहियो पाठ वॼाइण। बाबा चवनि था मूंखे सॼे कल्प में हिकु बार हिन सृष्टि ते अचिणो पवंदो आहे। हिन कारण मूंखे चईंदा आहिनि कि भॻवान कंहिं न कंहिं समय ते कंहिं न कंहिं रूप में ईंदो, अर्थात कहिड़ो न कहिड़े मनुष्य तन में ईंदो। तव्हां हिकु बार ईंदा आहियो, पोइ जनम जे गर्भ में ईंदा आहियो, हुतां खां तव्हांजो हिसाब किताब शुरू थींदो आहे। पोइ पुनर्जन्म वठंदा वेंदा आहियो। मां हिकु ही बार ॿारनि वटि ईंदो आहियां। ॿारनि जी दिलि व जान सिकव प्रेम सां सेवा करण ईंदो आहे। परमात्मा आत्माउनि जी दिलि व जान सिकव प्रेम सां सेवा करण आयो आहे। बाप खे सभु ॿार प्यारा आहिनि, भले कोई कुझु बि कंदो रहे, लेकिन परमात्मा खे सभी आत्माऊं प्यारी आहिनि। अहिड़ो कोई बाप न आहे जंहिंजा एॾा ॿार हुजनि ऐं सभिनि जे लाइ प्यार हुजे। परमात्मा ही अहिड़ो बाप आहे जंहिंजा एॾा सारा ॿार अथसि, सभिनि जे लाइ प्यार अथसि। बाप खे ॿारनि खे ही बाप वरितो ॾींदो आहे न। दुनिया में त हद जो बाप हूंदो आहे, अर्थात शरीर जो बाप। इहो आहे बेहद आत्माउनि जो बाप। इहे कोई ॼाणंदो न आहे कि असां आत्माउनि जो बाप केरु आहे, कॾहिं ईंदो। बाप चईंदा आहिनि मिठा ॿार हाणे ड्रामो पूरो थियो। हाणे तव्हांखे हलणो अथव पंहिंजे घर शांति धाम में। तव्हां ॾाढे समय खां मूंखे सॾु पिया करो, लेकिन मां अंत में ईंदो आहे। छो जी तव्हां खेॾण में एॾा व्यस्त हूंदा आहियो कि अगरि मां विच में अचां, जॾहिं खां द्वापर खां दुख शुरू थियो, दुख बि थींदो हुयो, पर वापसि खेल खेॾण में लॻी वेंदा हुयो। ईअं ई परमात्मा चईंदो अगरि मां विच में अचां त तव्हां हलो ई न। जीअं ॿार न खेॾण में बि मज़ो ईंदो आहे, पोइ लड़दा झगड़दा बि आहिनि, पोइ हुते खेॾनि था, हुते रोइनि था, हुते लड़ाई था कनि। ईअं ई तव्हां आत्माऊं बि आहियो न। हाणे लड़ाई झगड़ो थी करो, हाणे खेॾो थी, हाणे रो थी। त मां अगरि अचां, मां चवां तव्हांखे विच में हलो भई तव्हांजो दुख थिए थो, त तव्हां वापसि हलो ई न। ॾिसो हाणे अंत में आयो आहे त बि ॿार ॿुधनि था, ॿुधी करे बि अनजान थी करे वेठा आहिनि। मां चवां थो हाणे वापसि हलणो अथव, मूंखे यादि करो, पंहिंजे हिसाब किताब चुकतो करो। हाणे हिन घर खे ख़ाली करिणो आहे। भई अगरि पुराणो घर ख़ाली करिणो हूंदो आहे त जेको बि जंहिंसां हिसाब किताब हूंदो आहे हुतां जो त ॾियणो पवंदो आहे न, चुकतो करिणो पवंदो आहे। कलयुग जे अंत में आयो आहे जॾहिं एॾो दुख थी वियो आहे, खाइण लाइ चीजूं न आहिनि, रहण लाइ जॻह न आहे, कंहिं संबंध में सुख न आहे, अहिड़े समय बि ॿार ॿुधनि नथा। अञा ताईं उहे लड़ाई झगड़ा करनि था, उते ई खेॾनि था, उते ई खाइनि था, उते ई पीअनि था, उते ई लड़नि था झगड़नि था। त हिन करे मां अंत में ईंदो आहे। भई हाणे अंत आहे कल्प जो, हाणे त सत्युग अचिणो ई आहे। तव्हां मञो न मञो, मूंखे त तव्हां सभिनि खे वापसि वठी वञिणो ई आहे न। तव्हां सभिनि जा हिसाब किताब चुकतो कराइणो ई आहे। हाणे बाबा पाण सभिनि खे हिसाब किताब चुकतो कराए पंहिंजे घर वठी वञण लाइ आयो। उन जे लाइ सिर्फ़ु हिकु ई थो ॻाल्हि थिए कि हाणे मूंखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो, पवित्र रहो। तव्हां हाणे
ॾाढा पतित थी विया आहिनि न। जॾहिं सभिनि जो पाठ पूरो थियणो हूंदो आहे, मथे सिर्फ़ु थोरी सी आत्मायूं बचियूं आहिनि जंहिंजो पाठ अंत में 1-2 ॾींहं जो आहे, तॾहिं मां हिन दुनिया में ईंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभी आत्मायूं जॾहिं शरीर में आहियूं त अलॻि अलॻि संबंध सां पाठ वॼाईंदियूं आहिनि, लेकिन अशरीरी आत्मा सां आत्मा जो भाई जो संबंध निभाईंदी आहे। हर हिकु आत्मा में पंहिंजो पंहिंजो पाठ भरियल आहे। हीअ बि हिकु रील आहे न, आत्मा भी हिकु कैसेट आहे, हुन में रील भरियल आहे, पंहिंजे पंहिंजे पाठ जी रील भरियल आहे। हाणे हुनजी आत्मा में उहो ई रील भरियल आहे, त पाण कंहिंखे छो चऊं कि तूं हीअं छो थो करे, तूं हीअं छो थो करे। भले पाण पंहिंजे घर में उहा आत्मा ॿार ठही आई आहे, लेकिन हुनजो पाठ त सेड़ो। पाण जी ड्यूटी आहे हुनखे शिक्षा ॾियणु, हुनखे सम्झाइणु। पर त बि अगरि आत्मा नथी ॿुधे त पाण खे परमात्मा खे छॾे ॾियणो खपे कि हाणे हिन सुधरे नथो, हाणे त परमात्मा ई हिनजी मदद करे सघंदो आहे। परमात्मा जे बारे में कंहिंखे पतो ई न आहे कि हुन आत्मा जो बाप भी असली त परमात्मा आहे न, बस शरीर जे नाते सां वो मुंहिंजे घर में आयो आहे, मां हुनजो शारीरिक संबंधी सां असां हुनजा माउ पीउ आहियूं। लेकिन अगरि ॿार ॿुधे नथो, करे नथो सघे, आत्मा में शक्ति भी त हुजणी खपे न सम्झण, त परमात्मा बाप हुनजी आत्मा जे पीउ खे चइणो खपे। बाबा चए थो, ॾिसो जेको बि तव्हांखे पंहिंजो पाठ मिलियो अथव न, उहो सभु तव्हां रिपीट कंदा आहियो। 5000 साल में आत्मायूं पंहिंजो पंहिंजो पाठ रिपीट कंदियूं। कंहिंजी हिन आत्मा रूपी कैसेट में 5000 साल जी एक्यूरेट रील भरियल आहे। जॾहिं हिक खां चक्कर शुरू थींदो न, त एक्यूरेट 5000 साल जी रील कंहिंमें भरियल आहे? कृष्ण जी आत्मा में। छो जी कृष्ण जी आत्मा जॾहिं हिन दुनिया में जन्म वठंदी, पवित्र शुद्ध धर्म शुद्ध जन्म, हुन समय खां, हुन सेकेंड खां 1 तारीख़ शुरू थी वेंदी, मतलब हुन समय खां सत्युग शुरू थी वेंदो। त कृष्ण जी आत्मा में पूरा 84 जन्मनि जो पाठ भरियल आहे। बाक़ी सभिनि जो सेकेंड भी घटि थी वियो, त पूरा 5000 साल त न चईंदासीं न। हाणे बाबा चए थो, तव्हां सभी आत्माउनि में जेको पाठ भरियल आहे उहो त रिपीट था करो, हिन में नयो कुझु भी न आहे। हिनखे चइबो आहे नथिंग न्यू जो ड्रामो, मतलब कुछ नयो न आहे। ॾिसो आहे कुछ भी न नयो न, त बि पाण खे हमेशा हर ॻाल्हि नई थी लॻे। बल्कि बाबा चवंदा आहिनि, तव्हां त इहे 5000 साल जो ड्रामो ॾाढे समय खां वॼाईंदा आया आहियो, इहे पहिरीं बार नथा वॼायूं, ॾाढा बार असां वॼाए चुकिया आहियूं, त बि पाण खे हर सेकेंड नयो थो लॻे न कि नयो आहे सभु कुझु। त हिन रीति ड्रामे खे बि सम्झो। बाप खे त सभी यादि कंदा आहिनि कि पतित पावन अचु, हे सीताराम अचु। हिकु राम हिकु सीता जे लाइ थोरी ईंदो, परमात्मा राम त तव्हां सभिनि आत्माउनि सीताउनि जे लाइ ईंदो। सभु ॿार मूंखे यादि कंदा आहिनि न, अनेक प्रकार जी अनेक तरीक़े सां मुंहिंजी मुक्ति कंदा आहिनि। ये ड्रामो 5000 साल जो आहे। बाप चए थो, तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो, मां ॼाणंदो आहियां। लाखों वर्ष जी त कोई ॻाल्हि न आहे। मुख्य पहिरीं ॻाल्हि हीअ आहे कि गीता जो भॻवानु केरु आहे। ड्रामो अनुसार तव्हां भूलियूं त ॾाढियूं कई अथव। हाणे मां सभु ॻाल्हियूं तव्हांखे यथार्थ थी ॿुधायां थो, त हुनखे सम्झी करे हुनखे परिवर्तन करो। सिर्फ़ गीता पढ़ण सां त कुझु बि न थींदो न। बाप ख़ुदि अची करे असांजे ॿारनि खे राजयोग सिखाए। बाप चए थो, इहे नई नई ॻाल्हियूं जो मां तव्हांखे ॿुधायां थो, इहे हाणे जॾहिं सत्युग शुरू थींदो न, त पंहिंजी बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं निकिरी वेंदियूं, इहे ज्ञान गुम थी वेंदो आहे। जंहिं समय हिन सृष्टि जे परमात्मा ईंदो आहे, त आत्माउनि खे इहो ज्ञान सम्झ में ईंदो आहे, मिलंदो आहे। बाक़ी जॾहिं परमात्मा बाप हली वेंदा, त इहे ज्ञान बि गुम थी वेंदो। सत्य त्रेता द्वापर कलयुग में कंहिंखे बि पतो न हूंदो आहे कि सृष्टि चक्कर कीअं थो घुमे, असां आत्मायूं किथां खां आया आहियूं, असांजो वास्तविक संबंध छा आहे।
जॾहिं बाबा हली वेंदो त इहो ज्ञान बि प्राय लोप थी वेंदो। इहो ज्ञान परंपरा सां न हलंदो आहे। इहो हिकु ई बार हाणे ई भॻवानु पाण खे अची ॾींदो आहे। बाबा चए थो सतयुग में कंहिंखे ज्ञान न हूंदो त हुन खां अॻियां वारनि खे कीअं ज्ञान हूंदो। बाबा हाणे पाण खे जेको ज्ञान ॿुधाए थो हुन सां आत्मा 16 कला संपूर्ण ठहे थी। त्रेता में असां हूंदासीं 14 कला संपूर्ण, सतयुग में 16 कला संपूर्ण। बाप सम्झाइनि था ऊच ऊचो धर्म शास्त्र पहिरियों हुजणो खपे। कहिड़ो आहे ऊचे ते ऊचे धर्म शास्त्र? धर्म आहे देवी देवता धर्म ऐं शास्त्र आहे गीता। देवी देवता धर्म जी स्थापना करण वारे खे भुलिजी विया आहिनि त पोइ धर्म जी स्थापना करण वारे खे भुलिजी विया आहिनि त इन करे शास्त्र में बि उल्टो नाम लिखी छॾियो अथनि। देवी देवता धर्म जी स्थापना परमात्मा कई अथई ऐं गीता जो ज्ञान बि परमात्मा ई ॾिनो अथई न भई। हुन धर्म जो शास्त्र गीता आहे त गीता कंहिं ज्ञान ॿुधायो? परमात्मा ई ॿुधाई न। ॿियो कंहिं धर्म स्थापना जे शास्त्र में भॻवान वाच्य न लिखियलु आहे। हिकु गीता में ई लिखियलु आहे भॻवान वाच्य। छो जो भॻवान ई अची करे इहो सचो गीता ज्ञान ॾिनई। कृष्ण जे 84 वाले जन्म में अची करे कृष्ण जी आत्मा हुई, लेकिन कृष्ण जी आत्मा खे ओड़ो तन न हुयो। जे ॾेखारियो अथनि न घोड़े गाड़ी ते बीठो आहे, हुनजो मतिलबु आहे उहो घोड़ो गाड़ी उहो जो रथ आहे न उहो शरीर आहे कृष्ण जी आत्मा जो। ऐं हुन शरीर में 2 आत्माएं वेठियूं आहिनि, हिकु परमात्मा जी, हिकु कृष्ण जी। त अर्जुन असली में अर्जुन जो पार्ट कृष्ण जी आत्मा वॼाए थी हाणे। ऐं कृष्ण जेको शास्त्रनि में ॾेखारिया अथनि उहो असल में परमात्मा आहे। परमात्मा जी आत्मा कृष्ण जी आत्मा जे शरीर में अची करे ज्ञान ॾींदो आहे त सभिनि खां पहिरियों केरु ॿुधंदी? कृष्ण जी आत्मा ॿुधंदी न। वो कृष्ण जी आत्मा हाणे जॾहिं परमात्मा हुनजे शरीर में आयो त गीता ज्ञान ॾियण, त हाणे हुनजो पाठ ब्रह्मा जो थो हले। त इहे सभु यथार्थ ॻाल्हियूं बाबा अची करे ॿुधाइनि था कि असां त स्थूल चीजूं ठाहे छॾियूं कि परमात्मा आहे निराकार ऐं असां हुनखे लिंग रूप में ठाहे करे पूॼूं था। ईअं ई परमात्मा कृष्ण जे 84 वारे शरीर में आयो त हुनखे हुननि घोड़े गाड़ी वारो रूप ॾेई छॾियो अथनि, अर्जुन ऐं कृष्ण ॾेई छॾियो अथनि। असली में त अर्जुन जो मतिलबु हूंदो आहे जेको ज्ञान खे सम्झी करे पंहिंजे अंदरि धारण करे। त परमात्मा सिर्फ़ु हिकु अर्जुन खे ई ज्ञान न ॾिनई, अथर कृष्ण जी आत्मा खे ई न ॾिनई त पूरी दुनिया खे, लेकिन तन हुनजो। ॾिसो गीता में बि लिखियलु आहे न कि मुंहिंजी यथार्थ पहचान मूंखे, मुंहिंजी पहचान कंहिंखे बि न आहे। कृष्ण जी पहचान त सभिनि खे आहे, त इहो केरु थो चए कि मुंहिंजी पहचान कंहिंखे बि न आहे? मां पंहिंजी पहचान मां ई ॾेई सघंदो आहे। उहो परमात्मा ई ख़ुदि जे बारे में ॿुधाए सघंदो आहे। कोई बाबा चवनि था कि भॻवान त हिकु निराकार ई आहे न, बाक़ी त दुनिया में सभिनि खे शरीर आहे, सिर्फ़ु हिकु परमात्मा खे ई पंहिंजो शरीर न आहे। आयल बि आहे श्रीमद भगवत गीता, उहो सभिनि जी सदगति कंदो आहे। हिन समय सभु तमो प्रधान कब्र दाख़िल थी विया आहिनि। बाबा अची करे सभिनि खे जगाइनि था। ये दुनिया त हाणे ख़तमु, अर्थात परिवर्तन थियण वारी आहे। पोइ हिते सतयुगी नई दुनिया जी स्थापना थी थिए। पहिरियों सतयुगी दुनिया ॾाढी नंढी हूंदी आहे, भारत में ई हूंदी आहे। दिल्ली जे आसपास जो एरिया में ई सतयुग हूंदो। हाणे जेको भारत एॾो वॾो आहे ओतिरो वॾो बि न हूंदो। अर्थात दुनिया एॾी चारों तरफ़ बसियल आहे न भारत भूमि ते, ये चारों तरफ़ भी दुनिया न बसियल आहे। सिर्फ़ु दिल्ली जे आसपास जे एरिया में ई पहिरियों दुनिया हूंदी। ऐं हुते मिठी नदियुनि ते घर आदि हूंदा आहिनि। सतयुग में इहो बॉम्बे बि न हूंदो, छो जो उहो त खारे पानी में पासे में ठहियल आहे न घर आदि। त जिते मिठो पाणी हूंदो हुते ई उन्हनि जा महल आदि हूंदा। भॻवान खे त सभु यादि करनि था न, हे भॻवान, हे सचखंड स्थापन करण वारो अचु।
परंतु वो कॾहिं ईंदो ये त कंहिंखे बि पतो न आहे। शुद्धि शास्त्रनि में त लाखों वर्ष लिखी छॾियो अथनि। त अंधियारे में अची वियो न, ॾिसो हिन रीति ही मनुष्य अंधियारे में आहे। वो गायन भी था कि आज अंधियारे में आहे इंसान। कहिड़े अंधियारे में आहे इंसान? खुद खे नथो ॼाणे, भगवान खे नथो ॼाणे, सृष्टि चक्र खे नथो ॼाणे। इन रीति आत्मा, मनुष्य आत्मा अंधियारे में अची वई आहे। बाक़ी अखियूं त सभिनि जी आहिनि, लेकिन हिकु गीत बि आहे न, अॼु अंधियारे में आहे इंसान। कहिड़ो अंधियारे में आहे? भगवान जी पहचान न आहे, स्वयं जी पहचान आहे, सृष्टि चक्र जी पहचान न आहे, देवी देवताउनि जो यथार्थ परिचय न आहे। इन रीति अंधियारे में मनुष्य आई आहे। हाणे तव्हां ॼाणो था कि बाबा ज्ञान जो सागर असांखे ज्ञान ॾेई करे सोचड़े में वठी आया आहियूं। ॿियो केर बि दुनिया में इहो ज्ञान न ॾेई सघंदो आहे सिवाय परमात्मा जे। ज्ञान सागर बाब ॾाढी परे खां, दूर देश खां असां ॿारनि सां मिलण आयो आहे। ॻाईंदा आहियूं न, दूर देश जा रहण वारो आयो देश पराए। त इहो पंहिंजो देश थोरी आहे। पाण खे त भॻवान सतयुग जी दुनिया ठाहे ॾेई वियो न। इहो त रावण जो परायो देश आहे। त परमात्मा चए थो मां बि रावण जे देश में आयो आहियां। तव्हां सभी आत्मा सीताउनि खे छुड़ाइण आयो आहियो विकारनि सां। ड्रामे में पाण सभु एक्टर्स आहियूं, लेकिन ड्रामा जो एक्टर थींदे हुए बि पाण खे इहो ज्ञान न आहे कि हिन ड्रामा जे आदि मध्य अंत जो ज्ञान न आहे न। ऊच ते ऊच परमात्मा आहे, उनखे बि कोई ॼाणदा न आहे। सिर्फ़ु सर्वव्यापी जी शब्द आहे। सर्वव्यापी आहे त पोइ सॾु छो था करो? सर्वव्यापी मतिलब कण कण में आहे। पोइ त भॻवान खे तव्हांखे सॾु न करणो। पोइ त इहे घंटा आदि वॼाइण, जोर जोर सां रड़ी करे सॾु करणु, अचु अचु, इहो त न थियणो खपे न। जॾहिं भॻवानु सर्वव्यापी आहे त पोइ तव्हां हेॾी जोर जोर सां शंख था वॼायो, झांझ था वॼायो, अलाए छा छा कंदा रहनि। भक्ति जो बि वैराइटी पार्ट। बाबा चवनि था इहा भक्ति बि हिकु दलदल आहे। हिकु बार घुसी वियासीं पोइ निकिरणु ॾाढो मुश्किल आहे। छो? हिकु बार अगरि कुझु पूजा आदि कई, ॿिए साल न कई त वहम पइजी वेंदा आहिनि। त दलदल थी वई न। माण्हू हिकु बार कुझु करे, ॿियो दफ़े न करे, कुझु बुरो थी वञे त सोचदा आहिनि अॼु असां ईअं न कयो न, अॼु इहो ॾींहुं आहे त ॾिसो भॻवानु असांखे इहो पाप ॾिनो। भॻवानु थोरी पाप ॾींदो कोई। भॻवानु त चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो। भॻवानु छो चईंदो कि तव्हां मुंहिंजी, भॻवानु थोरी चईंदो तव्हां पूजा आदि करो, मुंहिंजे मथां एतिरे रुपए जो प्रसाद चढ़ायो, न त मां तव्हांखे पाप ॾींदमि, तव्हांखे श्राप ॾेई छॾींदमि। ॾिसो भॻवान जे मथां बि केॾी बुरा बुरा कलंक लॻाईंदा आहिनि न पाण। भॻवान खे बि माण्हू रिश्वत ॾींदा आहिनि कि तव्हां असांजी मनोकामना पूरी करो, असां तव्हांखे मंदर में भोजन कराईंदासीं, एतिरे रुपए जो प्रसाद चढ़ाईंदासीं। त रिश्वत ॾियणु थी वियो न परमात्मा भॻवान खे बि। बल चऊं था भॻवान खे त माण्हू पहचानंदो न आहे, लेकिन मुख सां त चऊं था न भॻवान। नाम त बदनाम भॻवान जो थो थिए न। गुरुअनि वटि वञो था, कोई इच्छा पूरी थी वई त फलाणे गुरू असांजी इच्छा पूरी कई। सम्झो कंहिंखे ॿार नथो थिए, गुरू वटि विया कि गुरू जी आशीर्वाद सां असांखे ॿार थियो। कल्ह हुन ॿार शरीर छॾे ॾिनई त भॻवान जी मर्ज़ी, जेकी भॻवान जी मर्ज़ी हूंदी। हाणे भॻवानु तव्हांजे ॿार खे वठी छा कंदो? भॻवानु त ख़ुदि निराकार आहे। उहो तव्हांजे ॿार जी आत्मा खे छा कंदो? उहो त ख़ुदि ई अकेलो रहंदो आहे। मथे ईंदो आहे पाण आत्माउनि खे सुख शांति जी राह ॾेखारण। पाण खे वठी बि वेंदो त मथे थोरी रखंदो। चईंदो आहे न तव्हां वञो पंहिंजो सुख वारो पार्ट वॼायो, खेॾो वञी। मथे बि न विहारे रखंदो आहे भॻवानु। परमात्मा त चए थो इहे तव्हांजे कर्मनि अनुसार तव्हांखे मिलंदो अथव सुख दुख। तव्हां भले मुंहिंजी भक्ति न करो, सॼो ॾींहुं मूंखे यादि न करो, मां थोरी थो चवां मुंहिंजो पाठ करो या ईअं पूजा करो या ईअं घंटा जान कराए। इहे त तव्हां ख़ुदि जा तव्हां बुरा कर्म कया अथव। उन सां छुटकारो पाइण लाइ मनुष्य आत्मा इहे भक्ति कंदी आहे। पोइ अगरि
सां सां तव्हांजे जीवन में कुझु बुरो लिखियलु हूंदो त तव्हां भक्ति कंदा रहंदव, मूंखे कहिड़े न कहिड़े रूप में यादि कंदा रहंदव त तव्हांजो उहो पाप घटि थींदा। सम्झो अॼु तव्हां सां बुरो थियण वारो आहे, तव्हां अॼु ई मूंखे यादि न कयो, मूंखां शक्ति न वरितव त तव्हांजो उहो बुरो कर्म थी वियो। त हिन में मां थोरी चयो की तव्हां मूंखे यादि न कयो हीअं करे बुरो कर्म थियो, न, इहो त तव्हांजी आत्मा में लिखियलु हुयो। उहो त तव्हां रोज़ु मूंखे यादि कंदा हुयो न, त मुंहिंजी यादि जी शक्ति सां उहो घटि थींदो आहे। उन ॾींहुं तव्हां मूंखे यादि न कयो, सॼो ॾींहुं पंहिंजे कर्म में व्यस्त हुयो त उहो थी वियो। मुंहिंजी शक्ति तव्हां वरितो ई न, मां त सदा हाज़िर आहियां न, मथे वेठे वेठे बि तव्हांजी मदद करण लाइ मां सदा हाज़िर आहियां। मां पंहिंजो शरीर छो न वठंदो आहे, छो जो शरीर वठंदमि त मां बि हिसाब किताब में अची वेंदमि, मूंखे बि बंधन थी वेंदा। पोइ तव्हां दुखी थींदव त तव्हांजी मदद केरु कंदव? मां तव्हांजे कारण शरीर न वठंदो आहे, पोइ तव्हांखे दुख ॾियण जी त मां सोचे बि न सघंदो आहियां, छोकी मुंहिंजो नाम ई आहे दुख हरता सुख करता। त बाबा चवनि था भक्ति सां बि तव्हांजा पाप घटि थींदा अथव। कोई तव्हां भक्ति न कंदव त मां तव्हांखे पाप न ॾींदो आहे, उहो तव्हांजा कर्म ई अहिड़ा अथव जंहिंजे कारण तव्हां दुख भोगंदा आहियो। त हाणे परमात्मा बाप चए थो, हाणे त मां तव्हांखे पंहिंजो असली रूप ॿुधायो आहे न, मुंहिंजो निराकार आहे। तव्हांजी आत्मा ते जेको लेप शेप चढ़ियो अथव, अगरि हुनखे जल्दी सां कढणो अथव, हुन सां जल्दी सां बिना महिनत सां अगरि मुक्त थियणो अथव त मूंखे निराकार रूप में यादि करो। अगरि तव्हांखे अञा बि महिनत करण में मज़ो थो अचे, भक्ति आदि करण में, भॻवानु चईंदो आहे भक्ति महिनत करणु, ऐं परमात्मा खे बाप जे संबंध में यादि करो त कुझु महिनत करणी पवंदी। अगरि ॿार बाप जो चए ते हले त बाबा हुनजो बाप सभु कुझु पंहिंजे बेटे जे मथां कुर्बान कंदो आहे न। अगरि बाप जे मथे ते न हलंदो त पोइ नौकरनि वांगुरु ई त कमु कंदो न, महिनत करे पंहिंजी कमाई कंदो, महिनत करे सभु कुझु कंदो। बाप जे वटि छा प्रॉपर्टी अथसि, लेकिन ॿार बाप खे मञे ई नथो, हुनजे चए ते नथो हले, उनजी यथार्थ हुनखे पहचान ई कोन अथसि, त पोइ महिनत करे करे पंहिंजो जीवन कढंदो। ईअं ई भक्ति अर्थात महिनत करे जीवन कढणु। महिनत करो, भॻवान खे यादि करो, पंहिंजे पापनि सां मुक्त थियो। ऐं ज्ञान अर्थात पंहिंजे परमात्मा बाप खे बाप जे संबंध में यादि करे पंहिंजे सर्व पिछले हिसाब किताबनि सां मुक्त थियणु। परमात्मा जी प्रॉपर्टी अर्थात ज्ञान गुण शक्तियुनि जो हक़दार थियणु। त जंहिंमें ज्ञान गुण शक्तियूं अची वेंदियूं हुनजा त ऑटोमेटिकली जन्म जन्मांतर जे पापनि सां उहो मुक्त थी वेंदो। आत्मा जॾहिं बाप खे परमात्मा खे बाप जे संबंध सां यादि कंदी आहे त परमात्मा खे त अथाह शक्तियूं अथसि, पंहिंजे जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त कंदो आहे। त हाणे बाप जे संबंध सां यादि कंदव त जल्दी पिछले जन्मनि जे हिसाब किताब सां मुक्त थी वेंदव। तव्हांजे जीवन में अथाह सुख शांति अची वेंदी। ऐं न त भॻवान ऐं भगत जे संबंध में ई तव्हांखे सुठो थो लॻे त करो सॼो ॾींहुं भक्ति, लेकिन पहचान सां करो, सम्झ सां करो, ताकि तव्हांजा दुख दूर थी वञे। त बाबा हाणे देवी देवता धर्म जी स्थापना करण लाइ ॿारनि खे दैवी गुणनि जी धारणा कराइण आयो, छो जो हाणे पंहिंजा आसुरी स्वभाव संस्कार थी वियो न, चिल्लाइण, रोइण, जोर जोर सां ॻाल्हाइण, जोर जोर सां खिलाइण, आलतू फालतू चीजूं खाइण, ॾिसण, ॻाल्हाइण, इहे सभु असुरनि जा कम आहिनि। असुरनि जो ॾिसंदा आहियूं न पाण टीवी वग़ैरह में, असुर कीअं कीअं कंदा आहिनि, जोर जोर सां खिलंदा आहिनि। हुननि जी चलन त तव्हां ॾिठी हूंदव। त पंहिंजे पाण खे ॾिसो कि असां में कहिड़ा ओड़ा संस्कार आहिनि ऐं देवी देवताउनि में कहिड़ा स्वभाव संस्कार आहिनि। ॾिसो कोई सुठो ॻाल्हाईंदो आहे, सुठी रीति हलंदो आहे त माण्हू बि चवंदा आहिनि हीअ त जीअं देवता आहे, हिनजी त हलणी उथणी देवी देवताउनि वांगुरु अथसि। भाई हिते कोई देवी देवता ठही न सघंदो आहे, छो जो देवी देवता आहिनि जो त शरीर बि शुद्ध पवित्र हूंदो आहे।
लेकिन आत्मा में अहिड़ा थोड़ा बहुत गुण सुठा हूंदा आहिनि। त बाबा चए थो कि हाणे तव्हां हुन दुनिया में हलण वारा आहियो, इन करे पंहिंजे अंदरि दैवी स्वभाव संस्कार धारण करो, हुनजी जांच रखो, पंहिंजे अंदरि जांचो कि मूं में कहिड़ो आसुरी स्वभाव संस्कार आहे, मूं में कहिड़ो कहिड़ो विकार आहे, कहिड़ी कहिड़ी कमी कमज़ोरी आहे, कहिड़ी ॻाल्हि अंदरि मुंहिंजे मन में रहंदी आहे जेके सोचे सोचे मां दुखी थींदो आहे। छो जी दुख ॾियण त बुरी ॻाल्हि आहे, लेकिन दुख वठण बि बुरी ॻाल्हि आहे। पाण पुराणी ॻाल्हि सोचे करे जेको पंहिंजे पाण खे दुखी कंदा आहियूं न, इहो बि परमात्मा बाप चईंदो इहो बि पाप आहे। तव्हांजी आत्मा त दुखी थी थिए न, त इन्हनि सभिनि चीजुनि खे जांचे करे मूंखे यादि करे चीजुनि खे कढो, आसुरी स्वभाव संस्कार खे। ईअं मूंखे हिन रीति यादि करो, परमात्मा जी यादि जी शक्ति सां मुंहिंजो रोइण जो संस्कार ख़तम थो थिए, परमात्मा जी यादि जी शक्ति सां मूं में क्रोध ख़तम थो थिए। ईअं घड़ी घड़ी पंहिंजे अंदरि जांचो ऐं जेकी बि कमी कमज़ोरी आहे उहो परमात्मा खे यादि करे ख़तम करो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जी यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे ज्ञान सां गॾु गॾु गुणनि खे बि इमर्ज करो, तॾहिं पाण नंबर 1 सर्वगुण संपन्न ठहींदासीं। वर्तमान समय आपस में विशेष कर्म द्वारा गुणनि जो दान करो। जॾहिं बि तव्हां कर्म करो था कोई बि, त भले ॿियो कुझु दान न करो, लेकिन कर्म द्वारा गुणनि जो दान करे सघंदा आहियो। कंहिंजी रोटी ठाहिण सुठी हूंदी आहे, कंहिंजी उथणी वेहणी सुठी हूंदी आहे, खाइण जो तरीक़ो सुठो हूंदो आहे, इहे सभु कर्म में अची वेंदो आहे। ॻाल्हाइण, ॿुधण वग़ैरह, कोई सुठी रीति सभु ॻाल्हियूं ॿुधी सम्झी करे ॿियनि खे ॿुधाईंदो आहे, त इहे सभु कर्म में अची विया। त भले तव्हां कहिड़ो बि दान न करो, लेकिन परमात्मा बाप चवनि था कर्म द्वारा गुणनि जो बि दान करे सघंदा आहियो। हिन करे ज्ञान सां गॾु गॾु गुण बि धारण करो, मूंखे यादि करे इहे ई संकल्प करो कि मूंखे सदा गुण मूरत ठही करे सभिनि खे गुण मूरत ठाहिणो आहे। इहो मुंहिंजो विशेष कर्तव्य आहे। तव्हां दुनिया में त कंहिंखे धंधो हूंदो आहे, कंहिंखे ऑफिस वेंदा आहिनि, कंहिंखे घर जो कमु करणो हूंदो आहे, कई प्रकार जा कम हूंदा आहिनि। लेकिन हाणे परमात्मा बाप चए थो कि तव्हां अंदरि ई अंदरि मन में इहो सोचो कि मुंहिंजो हाणे मूंखे परमात्मा बाप इहो कर्तव्य ॾिनई कि मूंखे सदा सुठा कर्म करणा आहिनि ऐं पंहिंजी कर्मनि सां गुणनि जो दान करणो। त हिन सां छा थींदो, पाण अगरि हिन कम में बिज़ी थी वेंदासीं त व्यर्थ ॾिसण ॿुधण करण, हिन सां पाण बि मुक्त थी वेंदासीं। जे नंढा ॿार वॾनि खे ॾिसी सभु कंदा आहिनि त वॾा थोरा ध्यान सां कमु कंदा आहिनि न, भई इहो ॿार ॾिसे थो कॾहिं मां इहे करां त मुंहिंजी कॉपी न करे, त ख़ुदि जे हर कर्म ते ध्यानु ॾींदो आहे, छो जो ॿार सिखे थो उन्हनि खे ॾिसी करे। त हाणे परमात्मा पाण खे चवनि था हर कर्म सां गुणनि जो दान करो। त पंहिंजे अगरि मन में इहा ई ॻाल्हि रहंदी कि मूंखे सुठी तरीक़े सां कमु करणो आहे, ॿियनि खे गुणनि जो दान करणो आहे, त असांजो आलतू फालतू ॾिसण ॿुधण करण, इन्हनि सभिनि सां पाण बि मुक्त थी वेंदासीं ऐं पाण बि जल्दी सर्वगुण संपन्न ठही वेंदासीं। जीअं बाबा पाण खे ठाहिण चाहे थो त पाण जल्दी सर्वगुण संपन्न ठही वेंदासीं। स्लोगन आहे शांति जी शक्ति द्वारा बुरे खे बि सुठे में परिवर्तन करो। इहे ई मन जी सेवा आहे। हाणे ॿी सेवा कहिड़ी थो ॾे बाबा, पंहिंजे मन सां सेवा करो। मन सां सेवा कीअं करे सघंदा आहियूं, जॾहिं पाण हिकदमि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं, परमात्मा खे यादि कंदासीं ऐं कहिड़ी बि अहिड़ी ॻाल्हि हूंदी पंहिंजे जीवन में या ॿियनि जे जीवन में, हुनखे परमात्मा जी शांति जी शक्ति द्वारा हुन बुरी ॻाल्हि खे बि पाण सुठे में परिवर्तन करे सघंदा आहियूं।
बाबा खे यादि करे उहो ॻाल्हि बाबा खे ॾेई करे 2-3 मिंट शांति सां वेही रहो, परमात्मा खे यादि करो, त उहा बुरी ॻाल्हि बि सुठे में परिवर्तन थी वेंदी। इन रीति ई परमात्मा खे घड़ी घड़ी यादि करे पाण ॿियनि जे लाइ सुठो सुठो सोचंदासीं न, त इहा बि सेवा थी वेंदी। भई कोई का एॾी परे आहे, असां हुन वटि वञी नथा सघूं, असां हुनजी कोई मदद नथा करे सघूं, हलो पासे में बि आहे त बि नथा करे सघूं, कोई माण्हू धन जी मदद न करे सघंदो आहे, कोई कहिड़ी, त बाबा चए थो सभिनि खां वॾी सेवा हूंदी आहे मन जी सेवा। अगरि पाण कंहिंजे लाइ बि 2-3 मिंट शांति सां वेही करे परमात्मा खे यादि करे, कहिड़ी बि आत्मा जे प्रति, लेकिन हिन में आत्मा यादि रहे, संबंध सां न, कि हुन आत्मा जे लाइ मां परमात्मा खे यादि करे हुनजे सुठे जीवन जे लाइ परमात्मा खे यादि तो करां कि परमात्मा भी हुनजी आत्मा खे शक्ति ॾे, ताकि हुनजे जीवन में जो भी दुख आहे वो दूर थी वञे। त ये सभिनि खां वॾी सेवा आहे, छो जी मन जी दुआ सभिनि खां तेज पहुचती आहे। त उहो जॾहिं आत्मा खे उहा शक्ति मिलंदी आहे न, त हुन शक्ति सां आत्मा पंहिंजे सभु दुखनि खां मुक्त थी वेंदी आहे, परेशानियुनि खां मुक्त थी वेंदी आहे। अच्छा, ओम शांति।